सेवण का ख़बर शामिल कयूं पिया। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में मेमण मौला जी मस्जिद नूर में पूरे इस्लामी मुल्कनि सां गॾु असांजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलादत जे शान में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मेमण मौला सेवण जे मस्जिद नूर में हर साल जीअं हिन साल भी जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जलसो मुनक़िद कियो वियो, जंहिंमें सेवण शहर जे केतिरनि हुज़ूर जिन जे आशिक़नि शिरकत कई। जलसे के अहले सुन्नत जे उलमा इकराम खिताब कयो ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ग़ुलाम रसूल सोलंगी ऐं उन जे साथियुनि नातियूं ऐं गज़ल पिणु पढ़िया। जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुनक़िद कयल जलसे के साईं हाफ़िज़ नज़र हुसैन भट्ट खिताब कयो। हिन जलसे जे सिलसिले में म्यूनिसिपल इंतज़ामिया सेवण तरफ़ां सफ़ाई पिणु कराई वई ऐं मेमण मौला जे घिटियुनि खे चुन वग़ैरह पे कराए ॾिनो। म्यूनिसिपल इंतज़ामिया सेवण जे सैनिटरी इंस्पेक्टर बाक़िर हुसैन शेख इहो कमु कराए ॾिनो। उन जे अहिड़े अमल खे पिणु मेमण मौला सेवण ऐं भट्टी मौला सेवण जे रहवासियुनि साराहियो।